अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, तव्हांखे यादि हूंदो त कुझु अरसो अॻु मूं सिंध जे नए वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इंटरव्यू कयो हो ऐं उन इंटरव्यू में मूं साईं मुराद अली शाह साहिब खां पुछियो हुयो त हीउ जेको आम तासुरु आहे त सिंध जी गवर्नेंस ख़राबु आहे ऐं सिंध जे अंदरि जेका आहे इहो तासुरु आहे त करप्शन वधीक आहे, अक़रबा परवरी वधीक आहे, गवर्नेंस ख़राबु आहे। उन ते सैयद मुराद अली शाह साहिब छा चयो हुयो, अचो त तव्हांखे उहो था ॾेखारियूं। करप्शन चवंदा सिंध में ॾाढी आहे। डू यू बिलीव इन इट? करप्शन सॼे मुल्क में आहे, सिंध में बि आहे ऐं उन करप्शन खे ख़तमु करण लाइ मां इहे तव्हां चई उन करप्शन सफ़ा कोन्हे, इहो हिकिड़ो ग़लति स्टेटमेंट चवनि था कंपेरेटिवली ॾाढी आहे। आई डोंट एग्री। ॿिए पासे बि आहे, हिते जेको आहे सिंपली चए थो आई डोंट एग्री। तव्हां मूंखां सुवालु पुछियो ऐं हुनजा वजूहात आहिनि काफ़ी। ॿियनि पासे बि तव्हांखे वॾा वॾा धारा ॾिसण में ईंदा आहिनि। हिते त कॾहिं तव्हां कंहिंखे हज़ारनि जी चोरी में पकड़ो त जो ग़लति आहे, मां कंहिंखे बि डिफेंड कोन थो कयां, पर हुते जेके अर्बन जी ॻाल्हियूं थियनि थियूं उहे ॿिया वॾा स्कैंडल्स आहिनि जेके तव्हांखे बि ख़बर हूंदा। कुझु मां वरी कंहिं सूबे ते स्पेसिफिकली चवणु कोन थो, तव्हां हिकिड़ो कमु कयो न, चऊं हाणे मां तव्हां नैब जी वेबसाइट ॾिठी आहे न, तव्हां नैब जी वेबसाइट में रिकवरीज़ आहिनि जेके हिननि कयूं आहिनि जॾहिं खां शुरू थियो आहे। वीआर जंहिंखे चवनि था, वीआर आहे, ॿियो बि हिकिड़ो हूंदो आहे वॉलंटियरली रिटर्न, प्ली बार्गेन। इहे ॿिन्ही जा तव्हां नंबर्स ॾिसो त सिंध में घणा आहिनि या ॿियनि सूबनि में घणा आहिनि, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। पर असांजा ॾिसो कुझु मिनिस्टर ॿाहिरि वेठा आहिनि, नथा अची सघनि। साबिक़ काबीना मिनिस्टर्स जेके आहिनि उनजी रीज़न मां उहो ई चवां न, असां वटि हाउंडिंग घणी आहे, असांखे पेश ईअं कयो आहे त जीअं सॼो, पर प्रूफ इज़ इन द पुडिंग। तव्हां वेबसाइट खोले ॾिसजो, मूं वटि नंबर्स आहिनि पर मूंखे हींअर यादि कोन्हे, मूं कढिया। ॿियनि सूबनि में ॾिसो त घणी रिकवरी थी आहे, जाम इहा ॻाल्हि सही ऐं असां वटि घटि थी आहे। पर हाउंडिंग असां वटि आहे, बसि परेशान हिते करिणो आहे, सिंधियुनि खे बदनाम करिणो आहे, इहा हले पई थी तरीक़ेकार। ऐं असां पाण इन ट्रैप में बि फॉलन इनटू इट। तव्हां ऐं बसि इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं, तव्हां पाण इहा कई न ॻाल्हि। हुते मिनिस्टरनि मां नाला वरी कोन थो वठां, टीवीअ ते पैसा वठंदे मिलिया, पर उहे अञा ताईं वेठा आहिनि। हा, पोइ उन्हनि ते उन हाउंडिंग कोन्हे। हिते असांखे एॾो कयो अथनि, अञा कंहिं ते कंहिं मिनिस्टर ते का नोटिस बि कोन थो निकिरे, पर हुनखे ECL में पहिरियों थो विझी छॾिजे। तव्हांखे इहा ख़बर आहे न ॻाल्हि, इहा हाउंडिंग न आहे त छा आहे? सो महिरबानी करे तव्हां मूंखे त इन जेको प्रोपेगेंडा हुन खां निकिरणु खपे त असां वधीक मतिलबु सिंधी। पोइ मुशरफ जी वरी मूंखे यादि अची, हुन चयो न त सिंधी जेके आहिनि उहे क्वालिफाइड कोन आहिनि। पोइ शायदि तव्हां ईअं त सिंधी करप्ट पए। ऐं हर शइ खे डिनाउंस थो कयां त सभिनी खां वधीक क्वालिफाइड सिंधी आहिनि ऐं सभिनी खां घटि करप्ट सिंधी आहिनि। ॿियनि सूबनि में अनफॉर्चुनेटली असांजा पंहिंजा ई जेके आहिनि न, उनखे प्रोजेक्ट ईअं था कनि त जीअं सिंध में अलाए छा थी वियो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। त शाह साहिबु, हूं जीअं ॿाहिरि ॾिसूं था त पोइ मिसाल तौरु पंजाब सां कंपेरिज़न कयूं था, बाक़ी ॿिया सूबा त मां कोयटा खां सवाइ इंटीरियर ऑफ द बलोचिस्तान रिसेंटली वियो न आहियां। पंजाब जे अंदरि जेकॾहिं वञो था त तव्हां रहीमयार ख़ान वञो, तव्हांखे साफ़ु सुथिरो शहरु नज़र ईंदो। तव्हां सदकाबाद वञो, हिकिड़ो साफ़ु सुथिरो शहरु नज़र ईंदो। लाहौर वञो, तव्हांखे हिकिड़ो साफ़ु सुथिरो शहरु नज़र ईंदो। इन जे बरक्स असां जेकॾहिं सिंध जा शहर ॻणणु शुरू कयूं, ईअं असां रोडनि रस्तनि जो जेकॾहिं उहो कयूं, ईअं असां इरिगेशन जे सिस्टम खे ॾिसूं, ईअं असां जेको आहे उनखे ॾिसूं, फ़र्क़ु महसूसु थिए थो। फ़र्क़ु बिल्कुलु आहे। मां तव्हांखे मञा थो न, असांखे ज़रूरत आहे इम्प्रूव करण जी, ऐं इहो इम्प्रूवमेंट जी तरफ़ वञूं था पिया। तव्हां हीअं ॾिसंदो, तव्हांखे कुझु न कुझु चेंज रुपए में आनो बानो ॾिसण में ईंदो इंशाअल्लाह ताला। 2018 जी इलेक्शन ताईं, इन करे इहो टर्म हिन हुकूमत जो तेसि ताईं आहे, तव्हांखे डायरेक्शन ज़रूरु ॾिसण में ईंदी। त तव्हां पोइ इहा ॻाल्हि इंशाअल्लाह अॼु खां साल खां पोइ वेंदासीं त तव्हां शायदि, मुंहिंजी उमेदु आहे त इहा ॻाल्हि न कंदो। ईअं आउं कोन थो चवां त बिल्कुलु हर शइ ठीकु थी वेंदी, पर डायरेक्शन अहिड़ी ॾिसण में ईंदी त असां वरी जेको थोरो इन प्रोपेगेंडा जी वजह सां पाण ग्राउंड, असां त इन ई बहस में पइजी विया आहियूं न। अनफॉर्चुनेटली असां कमु करण जी बजाए, कल्ह मूंखां सवालु थियो हिकिड़ी जाइ, बल्कि पंहिंजी मुलाक़ात थी हुते, मूंखां चयूं त बाबा नैब फलाणी, मुंहिंजो नैब खे जो करिणो उहो करे, ऐं पंहिंजो कमु कंदुसि। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त सैयद मुराद अली शाह आख़िर में इहो चयो त हुन हिकिड़ी जॻह ते इहो चयो त नेब पंहिंजो कमु करे, हू पंहिंजो कमु कंदी। नेब सां बि असां हिन हवाले सां ॻाल्हायो त सिंध जे अंदरि करप्शन आहे या न आहे, ऐं सिंध काबीना जा केतिरा वज़ीर नेब वटि अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि, ऐं नेब वटि केतिरा सिंध जा सेक्रेटरीज़ जेके आहिनि उहे अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि, ऐं नेब उन हवाले सां नेब वटि छा छा तफ़सील आहिनि। अचो त तव्हांखे नेब कराची जे डायरेक्टर जे ज़बानी उहो ॿुधायूं।
जेके पॉलिटिशियन या मिनिस्टर्स वग़ैरह हूंदा आहिनि हुननि वटि डायरेक्ट इख़्तियार न हूंदो आहे। उहो जेको बि आम माण्हू खे इहो ॾिसण में अचे थो त जेतिरी बि करप्शन थिए पई को वॾो माण्हू करे पियो, बट हू डायरेक्टली पाण इन्वॉल्व न थींदो आहे। ऐं नैब कॉन्स्टिट्यूट कंदो आहे क्रिमिनल केस, ऐं क्रिमिनल केस में बियॉन्ड एनी डाउट तव्हांखे एविडेंस आणणो हूंदो आहे। जॾहिं माण्हू पाण वटि हुन वटि डायरेक्ट को अथॉरिटी कोन्हे, को हुनजो चई थो करे पियो या हुनजा नंढा माण्हू कनि पिया ऐं उन्हनि मञा हू भले बेनिफिट खणे पियो, मे बी त हुन वटि हुन ताईं बेनिफिट पहुचंदो हुजे, त जेके केसिस आहिनि त उहे उन्हनि जे ख़िलाफ़ु ठहंदा जिन्हनि जे ख़िलाफ़ु असां वटि एविडेंस हूंदो। हिकिड़ी तमामु वॾी हवा, हिकिड़ी फिज़ा क्रिएट कई वई आहे। सिंध जे अंदरि करप्शन ॾाढी आहे, सिंध जे अंदरि ख़ासि तरह सिंध काबीना जे अंदरि, सिंध गवर्नमेंट जे अंदरि। पर असां नथा ॾिसूं त को वज़ीर जेको आहे उन में को उहो थियो हुजे। हालांकि रिपोर्टूं रोज़ शाया थियनि थियूं प्रिंट में ऐं पंहिंजो इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अंदरि, ऐं केतिरा भेरा हू पाण बि चई चुका आहिनि त भई लोकल बॉडीज़ जे अंदरि ग़लति भर्तियूं थियूं, एजुकेशन जे अंदरि ग़लति भर्तियूं थियूं, तव्हांजो पुलिस जे अंदरि ग़लति भर्तियूं थियूं, केतिरनि खातनि में ग़लति भर्तियूं थियूं ऐं नौकरियूं विकियूं वियूं। 50 जी जाइ ते 500 नौकरियूं ॾिनियूं वियूं, जाली ऑर्डर निकिता। इहो त मतिलबु इहो अहिड़ी ॻाल्हि आहे जेका टॉक ऑफ द टाउन आहे। माना हर कंहिंखे ख़बर आहे, सिंध जे हर ॻोठ में हर ज़िले में तव्हां वेंदव तव्हांखे ख़बर पवंदी दफ़ा फलाणो एतिरा पैसा भरे TMO थी वियो आहे, फलाणो एतिरा, फलाणे जो पुटु आहे तंहिंजे करे हे थी वियो आहे। इहे त ओपन सीक्रेट आहिनि। मतिलबु हिन में कंहिंखे हथ विझणु ऐं कंहिंखे पकड़णु ऐं पंहिंजो उन ॻाल्हि खे उहो करण में छा प्रॉब्लम आहे? बिल्कुलु तव्हांजो पॉइंट बिल्कुलु वैलिड आहे। हाणे लोकल गवर्नमेंट में अप्रॉक्सीमेटली 12,000 इलीगल भर्तियूं आहिनि जंहिं ते असीं इंक्वायरी कयूं पिया ऐं उहो इनशाला पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचंदा। ईअं ई एजुकेशन डिपार्टमेंट में कोई 20,000 खनि जा जेके आहिनि इलीगल ऑर्डर्स ॾिना विया आहिनि जेके फेक ऑर्डर्स आहिनि। हिकिड़े ॿिए अंदाज़ में जेकॾहिं नेब चाहे करप्शन ख़तमु करणु चाहे, ही जेके असांजा ब्यूरोक्रेट्स ऐं जेका पॉलिटिशियन आहिनि उन्हनि जी का न का त उहो लीगल जेका अर्निंग जो हिकिड़ो सोर्स आहे न। ब्यूरोक्रेट आहे त हुनजी सैलरी आहे, जे पॉलिटिशियन आहे त भई हू वकालत करे थो, हुनजी बनी आहे या हुनजी मिल आहे या फैक्ट्री अथसि छा वॉट एवर, हुनजी सोर्स ऑफ अर्निंग हिकिड़ी लीगल आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो ई नेब सिर, जंहिंखे चइबो आहे उर्दू में सिर जोड़ के बैठ जाए, जंहिंखे चइबो आहे कांब ॿधी वेही रहे ऐं हिकु हिकु माण्हू जी तव्हां इंक्वायरी कयो त हिन जी जेका लाइफ स्टाइल आहे ऐं हिन जी जेका लीगल सोर्स आहे, जेको हीअ असां वटि ख़ासि तरह इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स जेके आहिनि उहे पंहिंजो उनमें ॾींदा बि आहिनि पंहिंजो उनमें त भई असांजी ही जेको असांजा सोर्स ऑफ इनकम आहिनि, उन जे तहत तव्हांजे ख़्याल में इन मां 1% बि माण्हू अहिड़ो आहे जो पंहिंजे लीगल सोर्स मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो हुजे? हाणे असांजो जेको इदारो आहे उहो कंप्लेंट ड्रिवन इदारो आहे। जंहिं माण्हू जे ख़िलाफ़ु कंप्लेंट ईंदी आहे ऐं इनिशली थोरो घणो हुन में मीट हूंदो आहे त असीं अॻिते हली इन जो जेको आहे न डिस्प्रोपोर्शनेट एसेट साबित करे सघंदासीं त उन जे पोयां त वेंदा आहियूं। बाक़ी इहो आहे त हाणे पाण वटि हिकिड़ो वॾो मसइलो इहो बि आहे त असां जेके बि पॉलिटिशियन्स आहिनि दे आर जनरली लैंडलॉर्ड्स, ज़मींदार आहिनि ऐं ज़मींदार खे एडवांटेज इहो मिली थो वञे त हुन में हुनजी जेका आमदन आहे उहा टैक्सड कोन्हे। ठीकु आहे, त उन में जेको आहे उनखे इहो एडवांटेज मिली थो वञे त हू पंहिंजी जेका अर्निंग भले हुनखे 10 रुपया हुजे पर हू 20 रुपया 25 रुपया शो करे सघे थो साॻी ज़मीन मञा, इनहेरिटेंस मञा। पर 10 रुपए खे लख रुपए शो नथो करे सघे, छाकाणि जो ॾिसो न जेका हुनजी फसल आहे उहा एंड ऑफ द डे किथे वञी सेल थींदी आहे न। जेकॾहिं हू वीट थो करे त उहो वीट ॾींदो सरकार खे, जेकॾहिं शुगर केन करे थो त उहो कंहिं शुगर मिल खे ॾींदो, जेकॾहिं हू पंहिंजो करे थो पंहिंजो तव्हांजो कॉटन करे थो त कंहिं कॉटन जेनिंग फैक्ट्री खे ॾींदो। मतिलबु जेकॾहिं असां उन ट्रेल खे फॉलो कयूं एज़ अ इंक्वायरी जे ऑफिसर जे तौर ते को उन ट्रेल खे फॉलो करे, दैट इज़ नॉट डिफिकल्ट कि असां उनखे भली पॉलिटिशियन हुजे, ज़िम्मेदार हुजे, जेको बि हुजे, असां उनखे किथे कैच न करे सघूं। दिस इज़ नॉट इम्पॉसिबल। न उहो ग्रे एरियाज़ अची था वञनि उन में पोइ मिसाल तौर 5 खे 15 करे सघंदो आहे, ठीकु आहे, पर 5 खे 50 न करे सघंदो आहे। हा, पोइ उन मञा हू जेको इनिशियल जनरेशन करे थो वञे न उन मञा पोइ वरी हू फ़ाइदो इन खे खणे थो। ऐं जनरली कोर्ट वर्दी एविडेंस जेको आहे न, कोर्ट जेका आहे हू
तव्हां खां बियॉन्ड एनी डाउट, छाकाणि त क्रिमिनल केस हिन जो नैब जे केस जी सज़ा क़तल जे बराबरि आहे, ठीकु आहे। हुन में पोइ हू एविडेंस इन ते नथा वञनि त ही छोटी मोटी जेको डाउट तव्हां क्रिएट कयो था, जेसीं ताईं असीं बियॉन्ड एनी डाउट साबित नथा कयूं तेसि ताईं हुनखे कन्विक्शन नथी अचे। पर जंहिंजे ख़िलाफ़ बि कंप्लेंट अचे थी हिकिड़े प्रोसीजर जे तहत असीं हुनजो मेजर साहब जेका पाण गुफ़्तगू कयूं पिया इन मां त माण्हुनि खे मायूसी थींदी त ही जेके पॉलिटिशियन आहिनि जीअं त उहे लैंड लॉर्ड आहिनि त जे लाइ उन्हनि जी करप्शन पाकिस्तान जे सिस्टम में साबित नथी करे सघिजे तंहिं लाइ उहे पिया कंदा रहंदा। न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे रिसेंटली कोर्ट में हिकिड़ी गवर्नमेंट जे पारां कुझु लिखी बि ॾिनो वियो आहे त भई असां 17 ग्रेड में जेके डायरेक्ट भर्तियूं कयूं लोकल गवर्नमेंट में 101 माण्हुनि जा नाला हुननि ॾिना आहिनि ऐं 16 ग्रेड में 86% जा नाला हुननि ॾिना आहिनि त हीअ असां लीगल कयूं। तव्हांजी नज़र में लिस्ट गुज़री आहे? उनखे एतिरी डिटेल में अञा ताईं कोन ॾिठो। मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं तव्हां उहा लिस्ट खणी ॾिसो त सभई जेके आहिनि हिन वक़्तु जेके हुकुमरान पार्टी आहे उनजा जेके हर हिकु इलाइक़े जा जेके चङा मुड़ुस आहिनि, के MP आहिनि, के MNA आहिनि, के हो आहिनि, कंहिंजो भाइटियो आहे, कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो सौटु आहे, कंहिंजो मासात आहे, कंहिंजो हीउ आहे, कंहिंजो हू आहे। माना ही आम माण्हू ब्यूरोक्रेसी जे अंदरि बि हाणे न अचे। 16-17 ग्रेड सभु जेके टाउन कमेटियूं हुननि जे हवाले थी वञनि। मतिलबु इन ते नेब बि कुझु न कंदी, न को असांजो ॿियो कोई इदारो कुझु करे सघंदो। न छो न कंदासीं, जंहिंजो बि एविडेंस ईंदो उहो मां तव्हांखे ॿुधायां पियो न, तव्हां हुन लिस्ट मां गुज़रो त सही न, तव्हां मूंखे ॿुधायो त हुन में सभु अदा ही सभु 12,000 जा 12,000 माण्हू ॾिठा वेंदा, ठीकु आहे न। उन में उहे माण्हू बि शामिल आहिनि। हाणे इंडिविजुअली नालो कंहिंजो यादि करणु या नालो कंहिं मीडिया ते जेको न उहो इहो जेके बि माण्हू आहिनि इहे सभु दे वुड लूज़ देयर सर्विस ऑफ कोर्स। भला मूंखे ॿुधायो हे सिंध जे अंदरि जेके इरिगेशन जे अंदरि हेॾा सारा घपला थिया आहिनि, ख़ासि तरह रोड़ी कैनाल जी जेका लाइनिंग जो मसइलो थिए थो पियो, नेब छो नथी पुटअप करे? ऑलरेडी इहो केस हले पियो नैब सखर में। असांजो जेको सखर वारो विंग आहे छाकाणि त हुनजो कुझु पोर्शन त वरी तव्हांजे इलाइक़े में बि अचे थो न। हा, न हू हुननि कॉग्निजेंस वरितो आहे, हू पंहिंजो जेको आहे न हुनखे पोइ सॼो कंप्लीट कंदा। जंहिंजे जेको मेन हेड टेल आहे उहो हुननि वटि आहे, त हाणे हुननि ई इहो वरितो आहे। हुन में माण्हू 2-3 गिरफ़्तार बि थिया आहिनि ऐं वरी हाणे हू बेल ते आहिनि। लोकल बॉडीज़ जे अंदरि ऐं एजुकेशन जे अंदरि जेका जाली भर्तियुनि जी ॻाल्हि थी ऐं नेब डायरेक्टर जो चवणु हुयो त उहा उन ते तहक़ीक़ात हले पई, उन हवाले सां असां अॼु हिकिड़े डिपार्टमेंट ते फोकस कयूं था ऐं उहो आहे लोकल बॉडीज़ गवर्नमेंट जेके 2013 जे अंदरि जेके भर्तियूं थियूं। उन्हनि 2013 जे भर्तियुनि जे हवाले सां कोर्ट जे अंदरि सिंध गवर्नमेंट लिखी ॾिनो आहे त 16 ऐं 17 ग्रेड जे अंदरि जेके भर्तियूं थियूं, जेके जाइज़ भर्तियूं थियूं, उन हवाले सां सिंध हुकूमत जेको आहे हिकिड़ो डॉक्यूमेंट रिलीज़ कयो ऐं उन डॉक्यूमेंट मुताबिक़ 17 ग्रेड जे अंदरि 101 ॼणनि खे उन्हनि जो चवणु इहो आहे त उहे जाइज़ नमूने सां पास थिया आहिनि ऐं उहे सही ऑफिसर आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु 16 ग्रेड जे जेके हवाले सां हुननि चयो त 86 यानी 86 माण्हू जेके आहिनि उहे जाइज़ तरह सां हुननि पास कया आहिनि। यानी 16 ऐं 17 ग्रेड जे अंदरि सिंध गवर्नमेंट जे अंग अखरनि मुताबिक़ 187 माण्हू जेके आहिनि उन्हनि पास कया आहिनि, जेके जाइज़ नमूने सां जेको आहे सिंध जी नई जेका ब्यूरोक्रेसी आहे उनजो हिसो थिया आहिनि। उन ब्यूरोक्रेसी जे अंदरि यकीनी तौर ते तव्हांखे ख़बर हूंदी त ब्यूरोक्रेसी कंहिं बि रियासत जो बुनियादी थंभ थिए थो ऐं उहो ई अहिड़ो इदारो हुजे थो जंहिंजे ज़रिए जेके समूरा फ़ैसिला जेके आहिनि उन्हनि ते अमल दरामद थिए थी। पर सिंध जे अंदरि केतिरे अरसे खां वठी असांखे नज़र अचे थो त सिंध जे सियासी ख़ानदाननि जिते पंहिंजी सियासत ते उन्हनि पंहिंजो कब्ज़ो कयो आहे, लोकल बॉडीज़ ते उन्हनि कब्ज़ो कयो आहे, उते साॻे वक़्तु हुननि अफ़सरशाही ते बि कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे। ऐं गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां वठी सिंध जे अंदरि जेके भर्तियूं थियनि थियूं पियूं उहे उनमें वायोलेशन थिए थी, मेरिट जी लताड़ थिए थी। ऐं हिन भेरे लोकल बॉडीज़ जे इन्हनि 187 ॼणनि में जेकॾहिं तव्हांखे ॿुधायूं त उहो किसो जेको आहे उनमें आसिफ़ अली ज़रदारी सिंध जे जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सरबराह ऐं पाकिस्तान जे अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिब जा माइट बि शामिल आहिनि, त सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर साईं कैमली शाह जो पोटो बि शामिल आहे, त उनमें सैयद मुराद अली शाह जो राइट हैंड सम्झो वेंदड़ सिकंदर राह पोटे जा अज़ीज़ बि शामिल आहिनि। त साॻे वक़्तु महारनि, बेजाराणियुनि ऐं जखराणियुनि ऐं सुंदराणियुनि जा माण्हू बि उनमें शामिल आहिनि।
त मज़ारी ऐं पिताफ़ी बि हुन में रहियल न आहिनि। ऐं ईअं ई जेकॾहिं तव्हां हलिया हलो लाड़काणे ऐं कमर शहदाद कोट में त नादर मक्सी खां वठी अयाज़ सूमरे ताईं सभई जेको आहिनि उन लोकल बॉडीज़ जी जेका इहा जेके भर्तियूं थियूं आहिनि उन मां मुस्तफ़ीज़ थिया आहिनि। ईअं ई जेकॾहिं पाण हलिया हलूं दादू जे अंदरि त जमाली साहिबान कीअं इहो मौक़ो विञाए ॾींदा, पर जेको पीपल्स पार्टी जो जैसर साहिबु आहे उन बि जेको आहे उन मां पंहिंजो हिसो वरितो आहे। त साॻे वक़्तु जेको ताज़ो सलाहकार थियो आहे जिलानी साहिबु, ग़ुलाम शाह जिलानी साहिबु, उन बि जेको आहे हुन मां फ़ाइदो वरितो आहे। वरी जेकॾहिं पाण पंहिंजो हलिया था अचूं कोटड़ी जामशोर कोटड़ी ज़िले जे अंदरि, उते तव्हांखे समूरा माण्हू हुन मां मुस्तफ़ीज़ थींदे नज़र ईंदा, जिते फ़क़ीरदाद खोसे जो भाइटे खां वठी पंहिंजो लालचंद उकराणी ऐं ज्ञानचंद इसराणी बि हुन मां फ़ाइदा वरिता आहिनि। तव्हांखे तफ़सील ॿुधायूं था, इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जो तफ़सील ॿुधायूं था। ऐं पर नाज़रीन हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची तव्हांखे हिकु हिकु उम्मीदवार जो नालो ऐं उनजो पीपल्स पार्टी जे लाॻापियल MPAs MNAs या उनजे बाअसर माण्हुनि सां उनजो कहिड़ो तालुक़ु आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था। वेलकम बैक नाज़रीन, चौथे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई 2013 में सिंध जे मकानी इदारनि वारे खाते जे अंदरि जेके भर्तियूं थियूं 187 ॼणा जेके 16 ऐं 17 ग्रेड में भर्ती थिया, उहे उनमें कीअं पीपल्स पार्टी पंहिंजे MPAs ऐं MNAs खे नवाज़ियो आहे उनजो तफ़सील अचो त तव्हां सां शेयर कयूं। ऐं नाज़रीन शुरूआति मां पंहिंजे ज़िले खां घोटकी खां कयां थो। ऐं घोटकी जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त यकीनी तौर ते अॼुकल्ह जेको पीपल्स पार्टी जो सिनेरियो आहे उनमें महर सरदारनि जो नालो अचे थो। ऐं महर सरदारनि जी तव्हांखे ख़बर आहे, सरदार अली मोहम्मद महर साहिबु जेके आहिनि उहे सिंध जा वॾा वज़ीर रहिया, हिन वक़्तु बि जेको आहे उहे MNA आहिनि। ऐं उनजा वॾा भाइर अली गौर महर साहिबु जेके आहिनि उहे ज़िले जा नाज़िम बि रहिया 2 दफ़ा, ऐं उन सां गॾोगॾु हिन वक़्तु बि उहे MNA आहिनि। ऐं अली नवाज़ महर साहिबु जेके हिन वक़्तु MPA आहिनि, ऐं सिंध जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा अॻूणा वज़ीर बि आहिनि। इन्हनि टिनी भाइरनि जो मामो आहे अली ॾिनो महर साहिबु। अली ॾिनो महर साहिबु जो पुटु आहे ज़ुल्फ़कार अली, उहो बि हिन ॿिन्ही लिस्टनि में तव्हांखे नज़र ईंदो। अली ॾिनो ज़ुल्फ़कार अली सनाफ़ अली ॾिनो महर साहिबु जेको आहे उहो बि हिन मां मुस्तफ़ीज़ थियो आहे। जिते हुननि पंहिंजे मामे खे नवाज़ियो महर सरदारनि, उते हुननि जो सियासत जे अंदरि घोटकी जी सियासत जेके माण्हू चङी तरह सम्झनि था उन्हनि खे ख़बर आहे त जाम फैज़मंद लखण जेको आहे उहो महर सरदारनि जो इंतिहाई वेझो माण्हू सम्झो वेंदो आहे। ऐं जाम फैज़मंद लखण साहिब जो पुटु जेको आहे जाम ज़हूर जेको आहे उहो बि हिन लिस्ट में शामिल आहे। अॻिते जेकॾहिं पाण हलूं घोटकी टपी मीरपुर माथिरे ऐं ॾेरकी ज़िला तालकनि ॾांहुं हलंदासूं त पिताफ़ी सरदार जेको आहे सरदार अहमद अली ख़ान पिताफ़ी साहिबु जेको आहे हिन वक़्तु उतां चूंडियल आहे, पीपल्स पार्टी जो MPA आहे। ऐं अहमद अली ख़ान साहिबु जेको आहे हिन सॼी लिस्ट में तव्हांखे नज़र ईंदो। दरिया ख़ान पिताफ़ी जो नालो जेको अहमद अली ख़ान सरदार अहमद अली ख़ान साहिबु जो फ़र्ज़ंद आहे। जी नाज़रीन, ही तव्हांखे घोटकी जा हाल वाल ॾिनासूं। हाणे दरिया जे हुन पासे हलूं था जिते आहे कश्मीर कंदकोट ज़िलो। कश्मीर कंदकोट ज़िलो यकीनी तौर ते जॾहिं उते ॻाल्हि थिए थी त उते बेजाराणी सरदारनि जी ॻाल्हि थिए थी, मज़ारी सरदारनि जी ॻाल्हि थिए थी, ऐं उते जेके सुंदराणी सरदारनि जी ॻाल्हि थिए थी। ऐं को बि इन्हनि मां जेको आहे रहियल न आहे। उन्हनि सभिनी जेको आहे हिन सॼी जेका गंगा मां वहंदड़ गंगा मां पंहिंजा हथ साफ़ कया आहिनि। ऐं उनजा तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदो हलां। जी नाज़रीन, कश्मीर कंदकोट जे अंदरि शुरूआति कयूं था बेजाराणी ख़ानदान खां, जिते तव्हांखे हिन लिस्ट जे अंदरि नज़र ईंदो सिकंदर अली वल्द अमीर ख़ान बेजाराणी, जेको मीर शबीर अली बेजाराणी जो तमामु वेझो दोस्त ऐं क्लासमेट सम्झो वञे थो। ऐं तंगवाणी जा अॻूणे तालके नाज़िम ऐं हाणोके टाउन कमेटी जे चेयरमैन अशरफ अली ख़ान बेजाराणी जो पिणु वेझो अज़ीज़ आहे। उन TMO थियण लाइ एग्रीकल्चर जी सुपरवाइज़री तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं बेजाराणी सरदारनि उनखे उन हवाले सां नवाज़ियो। बेजाराणी सरदारनि न सिर्फ़ु मीर शबीर अली ख़ान जे दोस्त खे नवाज़ियो, पर मीर हज़ार ख़ान बेजाराणी बि पंहिंजे दोस्त महराब ख़ान डोमकी खे नवाज़ियो, छाकाणि त उहो उनजो पुराणो दोस्त आहे। ऐं इलाइक़े वासी सम्झनि था
त मेहराब ख़ान डोमकी मीर हज़ार ख़ान जो पुराणो दोस्त आहे, उनजे पुटु मुमताज़ अली डोमकी खे बि हिन लिस्ट में शामिल कयो वियो आहे। जी नाज़रीन, कश्मीर कंदकोट जे अंदरि रहंदड़ माण्हू चङी तरह सम्झनि था त ग़ुलाम असगर चाचड़ जेको आहे उहो केतिरो बाअसर माण्हू आहे ऐं पीपल्स पार्टी जे केतिरनि माण्हुनि जे वेझो आहे, न सिर्फ़ु ॿियनि अॻुवाणनि जे वेझो आहे पर सैयद कैमली शाह साहिब जे बि उहो वेझो आहे। ऐं उनजो अंदाज़ो इन महिल लॻायो, कैमली शाह जॾहिं बि वॾो वज़ीर थियो आहे त उनजो PS अली नवाज़ चाचड़ रहंदो आयो आहे ऐं उहो असगर चाचड़ जेको आहे उनजो पुटु रसूल बख़्श चाचड़ बि इन लिस्ट में शामिल आहे। ईअं ई साॻे तरह तां असांखे नज़र अचे थो सुंदराणी सरदारनि, हिन सॼे मामले में सुंदराणी सरदार बि कंहिं तरह पोइ ते न रहिया आहिनि ऐं हिन लिस्ट में जेको नालो आहे मक़सूद अली वल्द अब्दुर रहीम जतोई जो ऐं उहो हिन वक़्तु TMO कंदकोट आहे, इहो पीपल्स पार्टी जे MPA मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जो मंज़ूर नज़र सम्झो वेंदो आहे ऐं उनजो वालिद साहब ऐं उनजे अच्छे कारे जो मालिक आहे। हिन लिस्ट में जेको नालो आहे अब्दुल वहीद वल्द उबैदुल्लाह डोमकी, उहे सलीम जान मज़ारी ऐं हाजी अब्दुल रऊफ़ खोसे साहिब जो ख़ासि माण्हू सम्झो वेंदो आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु हलूं था पाण लाड़काणे में। लाड़काणो ऐं कंबर शदाद कोट जेको पुराणो लाड़काणो ज़िलो आहे उनजे अंदरि पाण ॾिसूं था त हिन जेका बंदर बांट थी आहे उन जेके बंदर बांट में छा थियो आहे उनजा तफ़सील तव्हांखे ॿुधायूं था। हिन लिस्ट में तव्हांखे नज़र ईंदो आसिफ़ मिठियाणी जेको आहे उहो जेको आहे सनाफ़ अली गौहर मिठियाणी, उहो अॻूणो SP जेका आहिनि मरहूम अली गौहर मिठियाणी जो पुटु आहे ऐं यकीनी तौर ते तव्हां सम्झो था त इहा बि केतिरो हद ताईं हुन में पंहिंजो थियल आहे, आम माण्हू खे ॾिनल आहे। मोहम्मद यूसुफ मक्सी सनाफ़ शाहनवाज़ मक्सी ऐं शाहनवाज़ मक्सी जेका फूड डिपार्टमेंट सां लाॻापियल माण्हू आहिनि या कंबर शदाद कोट जे अंदरि रहंदड़ माण्हू आहिनि, उनखे ख़बर आहे त नादर मक्सी साहिब जो ख़ासि माण्हू आहे ऐं पंहिंजो शाहनवाज़ मक्सी साहिब जो न सिर्फ़ु इहो पुटु आहे बल्कि हिकिड़ो ॿियो नालो बि हिन में तव्हांखे नज़र ईंदो, दिल मुराद सनाफ़ शाहनवाज़ मक्सी साहिबु, उहो बि जेको आहे हिन वक़्तु पंहिंजो TMO शदाद कोट आहे ऐं उहो बि उन शाहनवाज़ मक्सी साहिबु जेको आहे उहो जेको नादर मक्सी साहिब जो ख़ासि माण्हू आहे ऐं उन जो राइट हैंड आहे, उन खे जे पुट खे ॿिनि पुटनि खे जेको आहे हिन लिस्ट में उनजा नाला शामिल आहिनि। ऐं ईअं ई जेकॾहिं पाण ॾिसूं त अहमद यार काड़ो जेको आहे उहो मीरो ख़ान जो TMO आहे ऐं उहो केतिरे अरसे खां वठी फरियाल टालपुर साहिबा वटि जेको आहे नएं देरे हाउस ते कोऑर्डिनेटर रही चुको आहे। ईअं जेकॾहिं पाण ॾिसूं हिकिड़ो नालो आहे औरंगज़ेब अली जान मक्सी, ही अयास उमरे साहिब जो अज़ीज़ सम्झो वञे थो ऐं ईअं ई जेको आहे मुज़फ़र सनाफ़ कुर्बान मक्सी जेको आहे ही अयास उमरे जो सालो आहे। ही अयास उमरे साहिब जेको आहे पंहिंजे साले साहिब खे बि हिन लिस्ट में शामिल करायो आहे ऐं यकीनी तौर ते जॾहिं कंबर शदाद कोट ऐं लाड़काणे जी ॻाल्हि थिए थी त सोहेल अनवर सियाल साहिबु कीअं उन मां परे रही सघंदो। शहीद इलाही बख़्श सनाफ़ शाहिद इक़बाल सियाल जेको आहे उहो जनाब पंहिंजो सोहेल अनवर सियाल जे मामे जो पुटु आहे, मारोट आहे। इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सोहेल अनवर सियाल जे मामे जो पुटु पंहिंजो आहे इलाही बख़्श सनाफ़ शाहिद इक़बाल सियाल साहिबु। ईअं ई जेको नजीबुल्ला सनाफ़ कलंदर बख़्श अबड़ो जेको आहे उहो पंहिंजो हिकिड़े ठेकेदार जो आहे। ईअं मोहम्मद ख़ान सनाफ़ मोहम्मद अली सियाल जेको आहे ही बि जेको आहे सोहेल अनवर सियाल साहिब जो सौट आहे। कोटड़ी ज़िले ते जेकॾहिं पाण नज़र फिरायूं त कोटड़ी ज़िले में पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि हिन लिस्ट मां कीअं पंहिंजा नाला शामिल कराया आहिनि उनजा तफ़सील तव्हांखे ॿुधायूं था। फ़कीरदाद खोसो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MP आहे, उन जो भाइटो आबिद वली जेको फ़कीरदाद खोसे साहिब जे भाउ वलीदाद खोसे साहिब जो पुटु आहे उहो इन लिस्ट में शामिल आहे। ईअं पीपल्स पार्टी जो MP आहे लालचंद उकराणी, उनजो पुटु अमरलाल उकराणी जेको आहे उहो बि इन लिस्ट में शामिल आहे। त साॻे वक़्तु जेको ज्ञानचंद इसराणी साहिबु जेको पीपल्स पार्टी जो MP आहे उनजो भाणे जो कैलाश कुमार लोहाणो सनाफ़ दौलत राम जेको आहे उहो बि इन लिस्ट में शामिल आहे। ईअं ई जेकॾहिं पाण ॾिसूं त हिकिड़े ई ख़ानदान जा 3 माण्हू जेके आहिनि जिन खे ते अवेस मुज़फ़र साहिबु जेको आहे राज़ी थियो, उनमें हिकिड़े ॿिनि भाइरनि खे यानी मौज दरिया शाह जे ॿिनि पुटनि खे जेको आहे उन लिस्ट में शामिल कयो वियो आहे। ग़ुलाम शाह सनाफ़ मौज दरिया शाह ऐं ॿियो नालो जेको आहे ग़ुलाम मुर्तज़ा शाह सनाफ़ मौज दरिया शाह। ईअं ई उन साॻे ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ ज़ुल्फ़कार अली शाह सनाफ़ करम अब्दाल शाह बि जेको आहे उहो इन लिस्ट में शामिल आहे। त इहा जेका
कोटड़ी ज़िले जी तव्हांखे हाल वाल ॿुधायासीं। इन साॻी लिस्ट में असांखे नज़र अचे थो कोटड़ी जामशर ज़िले जे अंदरि जेको आहे यकीनी तौर ते जॾहिं ॻाल्हि थींदी त उहो सैयद मुराद अली शाह जो ज़िलो काउंट थिए थो ऐं सैयद मुराद अली शाह जो फ्रंट मैन जेको आहे सिकंदर राह पोटो साहिबु जेको अॻूणो तालके नाज़िम बि आहे ऐं सैयद मुराद अली शाह जो ताउन सां जेको आहे उहो तालके जो नाज़िम थियो हुयो। उन जो जेको सौट आहे मोहम्मद हसन वल्द अली शेर राह पोटो जेको आहे उहो बि इन लिस्ट में शामिल आहे। जेकॾहिं हाणे पाण कोटड़ी तरफ़ अची विया आहियूं त पोइ तव्हांखे दादू जा हाल वाल बि ॾियूं। उते सैयद ग़ुलाम शाह जिलानी जेको हिन वक़्तु वॾे वज़ीर जो स्पेशल असिस्टेंट आहे, उनजो पुटु अहमद शाह जेको आहे उहो जेको आहे हिन वक़्तु शामिल आहे। तव्हांखे ख़बर आहे त सैयद ग़ुलाम शाह जिलानी साहिबु जेके आहिनि उहे स्पेशल असिस्टेंट आहिनि पंहिंजो मज़हबी मामलनि ऐं औक़ाफ़ खाते जा। उनजो पुटु जेको आहे उहो बि हिन लिस्ट में शामिल आहे। त पीपल्स पार्टी ज़िले जो जनरल सेक्रेटरी दोस्त अली जैसर साहिबु जेको आहे उनजो पुटु अली रज़ा जैसर साहिबु बि इन में शामिल आहे। ऐं जॾहिं ज़ाहिरा दादू जी ॻाल्हि थिए थी त उनमें जमाली साहिबान कीअं परे रही सघनि था। इन लिस्ट में हिकिड़ो नालो आहे पीर बख़्श वल्द मोहम्मद इब्राहिम जमाली। इहो नालो जेको आहे मोहम्मद इब्राहिम जमाली साहिबु रफ़ीक जमाली साहिबु MNA जेको पीपल्स पार्टी जो आहे उनजा वेझा अज़ीज़ आहिनि। हाणे नाज़रीन हलूं था ख़ैरपुर ज़िले में जेको सैयद क़याम अली शाह जो ज़िलो आहे ऐं सैयद क़याम अली शाह जे ज़िले जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त शुरूआति सैयद क़याम अली शाह खां कयूं था। सैयद अहमद अली शाह वल्द लियाकत अली शाह जेका आहिनि उहे हिन वक़्तु म्यूनिसिपल कमेटी रोढ़ी में पंहिंजो ड्यूटी करे रहिया आहिनि। उहे साईं क़याम अली शाह साहिब जा पोटा आहिनि। ऐं अॻिते जेकॾहिं पाण हिन लिस्ट में ॾिसूं था त इलाही बख़्श ॿांभण जेको आहे वल्द ज़ाहिद ॿांभण उहो जेको आहे ज़ाहिद ॿांभण साहिबु अॻूणो MP आहे ऐं साजिद ॿांभण साहिबु जो पीपल्स पार्टी अॻुवान आहे। उन जा जेके आहिनि साजिद ॿांभण साहिब जा भाइटिया आहिनि। सिकंदर अली पल वल्द अरबाब अली पल साहिबु अॻूणो MP आहे ऐं उहो अक्सर औक़ात कॾहिं पीपल्स पार्टी में त कॾहिं जेको आहे फंक्शन लीग में हूंदो आहे, पर 2013 में उनजो वास्तो पीपल्स पार्टी सां हुयो। ईअं ई खरल साहिबान जेके आहिनि नईम अहमद खरल साहिबु पीपल्स पार्टी जो MP आहे। उन पंहिंजे जेके भाइटियो आहे उन भाइटे खे शहरयार खरल वल्द डॉक्टर सलीम खरल खे उन पंहिंजो मामले में उन जो जेको नालो बि हिन लिस्ट में शामिल आहे। जी नाज़रीन सांगड़ हलूं था। सांगड़ ज़िले में ज़ाहिर आहे हिन वक़्तु जॾहिं खां शाहनवाज़ जोड़े साहिब जो पुटु MNA रोशन जोड़े जो साहिबु जेको आहे हिन वक़्तु सांगड़ जो पीपल्स पार्टी जो बास अॻुवान आहे। उनजा 2 भाइटिया जेके आहिनि उहे हिन में शामिल आहिनि ऐं उनमें हिकिड़ो जो नालो आहे आलमगीर जोड़े जो वल्द नूर मोहम्मद जोड़े जो, जॾहिं त ॿिए उनजे भाइटे जो नालो जेको शामिल आहे हिन लिस्ट में अनिल गुल जोड़े जो वल्द ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ गुल जोड़े जो। इहे ॿई MNA रोशन जोड़े जो साहिब जा भाइटिया आहिनि। जॾहिं त इन सॼी लिस्ट जे अंदरि तव्हां नज़र दौड़ाईंदव त मोहम्मद इब्राहिम उमरानी वल्द मोहम्मद सुलेमान उमरानी जेको आहे उहो PP डिविज़नल सेक्रेटरी अमीर बख़्श उमरानी जो नंढो भाउ आहे। सांगड़ ज़िले में असांखे नज़र अचे थो त पीपल्स पार्टी जे अॻुवाननि हिन सॼे बंदर बांट मां भरपूर फ़ाइदो वरितो आहे। जी नाज़रीन हलूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सरबराह आसिफ अली ज़रदारी साहिब जे ज़िले में ऐं उते असांखे नज़र अचे थो त हिन लिस्ट जे अंदरि केतिरा ई नाला आहिनि जिन मां 6 नाला जेके आहिनि उहे ज़रदारी फैमिली सां तालुक़ु रखनि था, जंहिंमें काशिफ़ हुसैन वल्द फ़तेह ख़ान ज़रदारी जेको आफ्ताब अहमद ख़ान ज़रदारी जो वेझो माइट आहे, जेको ज़रदारी साहिब जो आसिफ अली ज़रदारी साहिब जो सौट आहे। ईअं ई तव्हांखे गदा हुसैन ज़रदारी वल्द बहावल ज़रदारी, उनखां अलावा फयाज़ हुसैन वल्द ख़ादिम हुसैन ज़रदारी, इरशाद अली वल्द मौला बख़्श ज़रदारी ऐं ग़ुलाम रज़ा ज़रदारी वल्द अहमद ख़ान ज़रदारी ऐं आशिक़ हुसैन ज़रदारी वल्द मीर ज़रदारी। इहे ज़रदारी क़बीले सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जा नाला हिन लिस्ट में शामिल आहिनि ऐं यकीनी तौर ते उन्हनि खे तव्हां सम्झी सघो था त कंहिंजी बैक हूंदी जंहिंजे बुनियाद ते उहे नाला हिन लिस्ट में शामिल थिया आहिनि। पर हिन सॼे लिस्ट में जेकॾहिं पाण नज़र दौड़ाईंदासूं त हिन जे अंदरि जिते ज़रदारी ख़ानदान जा नाला आहिनि या ज़रदारी क़बीले जा नाला आहिनि उते ॼाम तमाची उन्नड़ साहिब जो भाइटियो जेको आहे, जेको अॻूणो ज़िले चेयरमैन हुयो, उन जो जेको मौजूदा ज़िले चेयरमैन आहे ॼाम तमाची उन्नड़, उनजो भाइटियो ॼाम शेरोज़ वल्द ॼाम फिरोज़ उन्नड़ बि जेको आहे उहो शामिल आहे ऐं उन सां गॾोगॾु अब्दुल हफ़ीज़ जमाली वल्द ग़ुलाम मोहम्मद जमाली जेको आहे उहो बि शामिल आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं फरियाल टालपुर साहिबा ज़िले जी नाज़मी छॾी हुई नवाब शाह जी त उन वक़्तु ज़िले जी नाज़मी अब्दुल हक़ जमाली खे ॾिनी वई हुई। उनजो नंढो भाउ आहे। ईअं ई ज़ाहिद हुसैन जमाली वल्द मीर मक़बूल जमाली
तालके सकरण जो पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे ऐं शाहजहान शाह वल्द अमीर अली शाह जेको आहे पीपल्स पार्टी काज़ी अहमद जो अॻुवाण आहे। इहे नाला तव्हांखे ॿुधायासीं जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके नवाब शाह सकरन ऐं काज़ी अहमद सां उन्हनि जो तालुक़ु हुयो। हालूं था जेकबाद जे तरफ़। जेकबाद ज़ाहिर आहे जॾहिं ॻाल्हि थिए थी त उन वक़्तु नालो थो अचे जखराणी ख़ानदान जो ऐं जखराणी ख़ानदान जी जेका पीपल्स पार्टी जे अंदरि हिन वक़्तु क़यादत आहे उहा मीर एजाज़ जखराणी साहिब वटि आहे। एजाज़ जखराणी साहिब हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि ऐं उनखां अॻे दौर में जॾहिं पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ में हुकूमत हुई उनमें स्पोर्ट्स जी वज़ारत बि हुन वटि रही त हेल्थ जी वज़ारत बि हुन वटि रही। उन हिन सॼे बंदरबांट मां उनखे जेको हिसो मिलियो आहे उन पंहिंजे साले यानी अमजद पठान वल्द ग़ुलाम क़ादिर पठान साहिब जंहिंजो नालो हिन लिस्ट में शामिल आहे 52 नाले ते, उहो पंहिंजो मीर एजाज़ जखराणी साहिब जो सालो आहे। हाणे जॾहिं लोकल बॉडीज़ जी ॻाल्हि थिए थी ऐं उहा बि 2013 जी लोकल बॉडीज़ जी ॻाल्हि थिए थी त उन वक़्तु यकीनी तौर ते जेका गुफ़्तगू थींदी त उन वक़्तु जेको वज़ारत हुई लोकल बॉडीज़ जी 2013 में उहा आगा सिराज दुरानी साहिब वटि हुई ऐं आगा सिराज दुरानी साहिब जेको हिन वक़्तु सिंध असेंबली जा स्पीकर आहिनि उहे उन वक़्तु लोकल बॉडीज़ जा वज़ीर हुया ऐं उन वज़ारत जे उन वक़्तु उन वटि हुजे ऐं उहो हिन सॼे मामले मां पंहिंजो हिसो न वठी सघे इहो त मुमकिन कोन्हे। तंहिं करे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गढ़ी यासीन जेको आगा सिराज दुरानी जो तक आहे उते जेके माण्हू जेके आहिनि जिन खे नौकरियूं मिलियूं आहिनि उन जा तव्हांखे तफ़सील ॿुधायूं था ऐं सभ खां पहिरियों जेको तव्हांखे नालो ॿुधायूं था पहिरियों नालो जेको तव्हांखे ॿुधायूं था उहो आगा सुमेर ख़ान जो आहे। आगा सुमेर आगा सिराज दुरानी साहिब जे वॾे भाउ आगा सलाहुद्दीन साहिब जो पुटु आहे ऐं यानी आगा सिराज दुरानी साहिब जो भाइटियो आहे। उहो जेको आहे इन लिस्ट में शामिल आहे ऐं अॻिते जेकॾहिं हलूं त आगा इमरान पुटु निज़ामुद्दीन उहो बि पंहिंजो उन्हनि जे हिकिड़े ज़मींदार ख़ानदान जो तालुक़ु आहे ऐं अॻिते जेकॾहिं पाण हलंदासूं आगा खलीक ख़ान पुटु आगा शफ़ीक ख़ान दुरानी जेको आहे इहो चयो वञे थो त आगा रफ़ीक जेको जज हुयो जंहिंखे आसिफ़ अली ज़रदारी साहिब पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन बि करायो हो ऐं वफ़ाक़ी शरीयत जो कोर्ट जो चीफ जस्टिस बि रही चुको आहे उन जो भाइटियो आहे। उन लिस्ट में शेर ज़मान ख़ान पुटु हाजी याक़ूब ख़ान दुरानी बि शामिल आहे त साॻे वक़्तु तव्हांखे ज़ुल्फ़कार पुटु धणी बख़्श मारफाणी बि नज़र ईंदो ऐं उनजी हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त मारफाणी ख़ानदान जो 1995 में मिल्कियत ते आगा सिराज दुरानी सां झेड़ो थियो हुयो ऐं बाद में ॿिन्ही धुरियुनि जे विच में ठाह थियो ऐं उन ठाह जे नतीजे में इहा जेका महिरबानी दुरानी साहिब जेको आहे उन ते कई। ईअं ई मदेजी जो रसूल बख़्श बिरोही आहे जंहिंजो पुटु आहे मोहम्मद नवाज़ उहो बि हिन लिस्ट में शामिल आहे। जी नाज़रीन तव्हांखे इन हवाले सां असां काफ़ी तफ़सील ॿुधाया आहिनि पर 187 माण्हुनि जी जेका लिस्ट आहे इन जी ॿी किस्त जेका आहे ऐं बाक़ी जेके नाला रहियल आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाईंदासूं ऐं सिंध जे समूरनि ज़िलनि जा तफ़सील जेके रहियल आहिनि उहे बि तव्हां ताईं पहुचाईंदासूं। पर फ़िलहालु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच खे ईंदा इजाज़त। सदाईं गॾु।